रियासती प्रेस क्लब आडियो GTA पारां अमीर अहमद खान मरी, असदुल्ला राजपर, मौलाना हादी बख्श बुरड़ो, अब्दुल हकीम सोलंगी, अब्दुल कादिर बिरोही ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कराची में औरतुनि ते कयल तशदुद ऐं चूंडुनि में थियल मुबैना धांधली ख़िलाफ़ कारो ॾिहाड़ो मल्हायो वियो ऐं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते हुननि चयो त कराची में पुरअमन कारकुननि मथां तशदुद करे ज़ुल्म कयो वियो आहे ऐं इलेक्शन में असांजे उम्मीदवारनि खे समूरी सिंध में हथ सां हारायो वियो आहे। असां हिननि चूंडुनि खे रद्द कयूं था। असां पुरअमन एहतिजाज करे इख़्तियारियुनि खे ॿुधायूं था त समूरी सिंध मां PP खे हथ सां खटरायो वियो आहे। थियल चूंडूं ॿीहर करायूं वञनि। इन मौक़े ते कारकुननि मौलाना फज़ल रहमान जे हक़ में नारेबाज़ी बि कई वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।